थिनासिनमा खे अहम ख़बर ॾियूं पिया। खोड़ा में बेकरी ते कम कंदड़ गूंगो नौजवान बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया खोड़नि मां, जिते पोरियत बिजलीअ जो करंट लगण सबब फौत थी वियो आहे। जिन नाज़रीन असां हाणे जॉइन कयो आहे, अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। नौजवान इमरान शेख बिजलीअ जो करंट लगण सबब फौत थी वियो आहे। इन वारे सां तफ़सील मालूम कंदासीं। खोड़ा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर इक़बाल अबड़ो असां सां लाइन ते मौजूदु आहे। इक़बाल, कहिड़ा तफ़सील आहिनि? नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं इन वाले सां तव्हांखे वधीक आगाह कंदा हलूं। खोड़ा मां बेकरी ते कमु कंदड़ पोरियत गूंगो नौजवान बिजलीअ जो करंट लगण सबब फौत थी वियो आहे। नाज़रीन, असांजो राब्तो थी वियो आहे। इक़बाल अबड़ो असां सां लाइन ते मौजूदु आहे। इक़बाल, हादसे बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि? हा जी, बिल्कुलु। मां तव्हांखे ॿुधायां त 35 साला खोड़ा वासी नौजवान जेको ॻाल्हाइण खां गूंगो आहे, उहो गंबट में बिन ख़ालिद बेकरीअ ते नौकिरी कंदो हुयो। हू जीअं ई जेको आहे जनरेटर खे बंदि करण लाइ वियो त जनरेटर बिजली अचण जे सबब करे अर्थ थी चुको, जंहिंजे करे जीअं ई हुन में अर्थ विधो त फौरी तौर ते हुनखे करंट लॻी वियो ऐं हू मौक़े ते ई फौत थी वियो। इक़बाल, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।